दोस्तों झूलेलाल। मरणा अॻी से मुआ से मरी थिया न मात, हूंदा से हयात जिया अॻे से जिया। प्यारा दोस्तों, अॼु असीं पंहिंजे प्यारे फ़नकार अलण फ़क़ीर खे यादि करियूं था। ही सुर जो महासागर जेको पंहिंजे सुरनि सां असांखे रिझाईंदो हो, अॼु बि हर सिंधी हिन जे राग खे ॾाढे शौक़ सां ॿुधंदो आहे, ॿुधंदो हो ऐं ॿुधंदो रहंदो। ही सुरनि जो शहनशाह 1938 में आमिरी तहलको मांझंद ज़िलो दादू हिकिड़े मंगणार ख़ानदान में पैदा थियो, जेके पंहिंजो गुज़र शादियुनि मुरादियुनि में ॻाए वॼाए कंदा हुआ। हिन जो अंदाज़ मुनफ़रद हूंदो हो। कारी ॾाढ़ी, अजरक जो पटको ऐं वॾी घेर वारी सलवार जॾहिं पाईंदो हो त छा चइजे, केॾो न वणंदो हो, बयान ई नथो करे सघिजे। जीअं त नंढे हूंदे हिन जी माउ गुज़ारे वई, जीअं थोरो वॾो थियो सदाईं ग़मकीन रहंदो, दिलि में होरा खोरा हूंदी, सदाईं बेचैन रहंदो। नेठि कुझु वॾो थियो त ही भेटशा वियो ऐं उते फ़क़ीरनि सां गॾु 20 साल सख़्तु रियाज़त कई, फ़क़ीरनि सां गॾु ॻायो। हिन जो एॾो त आवाज़ु मिठो हो ऐं सुरीलो हो जो इहो ॿुधी मुमताज़ मिर्ज़ा हिन गोहर नायाब खे हथु कयो। पोइ हुनखे तराशे रेडियो हैदराबाद ऐं पाकिस्तान टेलीविज़न ते आंदो। उते हिन पंहिंजे पाण खे मञायो। असांजो प्यारो फ़नकार जॾहिं अलाप कढंदो हो त काइनात रुकिजी वेंदी ऐं जॾहिं ही अल्लाह चवंदो हो त सॼी खुदाई ते वजदारी थी वेंदो। एॾो त आवाज़ु मिठो जो माण्हू सोचंदो हो त वरी वरी ॿुधा। लतीफ़ सरकार खे अहिड़ो अॻु न कंहिं ॻायो न ॻाए सघंदो। ही लतीफ़ जो सचो आशिक़ हो। हिन केतिरा ई परॾे जा दौरा कया ऐं हुते बि हिन खे हिन जा चाहींदड़ वॾे शौक़ सां ॿुधंदा हुआ। को बि फंक्शन हिन खां सवाइ अधूरो हो। हिन खे साईं जीएम सईद खां वठी ज़ुल्फ़कार अली भुट्टो ताईं वॾे शौक़ सां ॿुधंदा हुआ। हिन जीजी ज़रीना बलोच सां गॾु कई गीत ॻाया। उन्हनि में टिड़ी पवंदा तारे, जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं। पिणु कुझु उर्दू कलाम ॻाया जेके मोहम्मद अली शेखी सां गॾु हुआ। तिन में मशहूरु अल्लाह अल्लाह कर भैया, अल्लाह अल्लाह कर भैया, अल्लाह ही से डर भैया, अल्लाह अल्लाह कर भैया, अल्लाह ही से डर भैया। हिन कई अवार्ड वरिता। तिन मां शहबाज़ अवार्ड,
लतीफ़ सरकार अवॉर्ड ऐं सरदार ती अवॉर्ड, पर हिन जो वॾे में वॾो अवॉर्ड ही माण्हुनि जे दिलि में ज़िंदा हो ज़िंदा रहंदो, इहो वॾे में वॾो अवॉर्ड आहे। हिन सां मुंहिंजो कुझु मुलाक़ातूं हुयूं। पहिरीं मुलाक़ात 1982 में टंडो आदम में थी। हुन खां पोइ कॾहिं कॾहिं यूनिवर्सिटी में मुलाक़ात थी। हिन पंहिंजी ज़िंदगी सॼी फ़क़ीरी में गुज़ारे छॾी। जेको मिलियो वंडे विरछे खाधो, न कंहिंखां लिकायो न कॾहिं गॾु कयो। हिन जो पोयों वक़्तु तंगदस्ती में गुज़रियो। आख़िरी टाइम जॾहिं हिनखे फ़ालिज थियो त पोएं वक़्त में हिनखे इस्पताल वठी विया, जिते हिन 4 जुलाई 2000 में पंहिंजो दम धणी हवाले कयो। ऐं संदसि वसियत मुताबिक़ हिन जी आख़िरी आरामगाह हिन खे यूनिवर्सिटी जे तरफ़ां मिलियल घर उन में कराई। असांजी धणीधर दुआ आहे त हिन फ़क़ीर खे हिन अज़ीम फ़न जे देवता खे पंहिंजे जन्नत में जायूं ॾे। मुंहिंजा कुझु सुवाल सिंध हुकूमत खां, असां सॼनि सिंधियुनि खां, त छा 20 सालनि में हिन फ़नकार खे असां यादि कयो? छा हिन जे पोयरनि लाइ कुझु कयो? मुंहिंजी सिंधियुनि खे हथ ॿधी अपील त अहिड़नि हीरनि जो असां हयाती में क़दुरु कयूं। जे असां खां ही विछड़ी वञनि त हिननि जे फ़न ते असीं हिकिड़ो इदारो जोड़ियूं जो असांजो फ़न इहो किथे तारीख़ में गुम न थी वञे। प्यारा दोस्तो, फ़क़ीर जी चवाणी, टिड़ी पवंदा टारे जॾहिं ॻाढ़ा गुल तॾहिं मिलंदासीं। चङो मोकिलाणी कोन्हे, वरी ॿीहर मिलंदासूं। तेसिताईं अल्लाह वाहे।